आली शान है। हबीबन करीमन फरमा अल मस्जिद बैतु कुल्ल तकियन, मस्जिदूं हर अल्लाह जे खौफ रखण वारन जा घर हुंदा आहिनि। कंहिंजो घर कहिड़ो, कंहिंजो घर कहिड़ो, मुत्तकी खौफ खुदा रखण वारन जो घर अल्लाह जो हबीब तो फरमाए उहे मस्जिदूं हूंदियूं आहिनि। फतकफ़ल अल्लाहु लिमन कान अल मस्जिदु बैतहु बिर्रूह वरहमत। ऐं जंहिं पंहिंजो घर मस्जिद खे बणाए छॾियो, सॼो ॾींहुं अचण वञण उथण वेहण मस्जिद सां जुड़ियल अथसि, आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त पोइ उनजी किफ़ालत बि अल्लाह पाण फरमाईंदो आहे। उनजी ज़िंदगी जो, उनजे खाधे पीते जो, उनजे वापार जो बंदोबस्त अल्लाह पाण फरमाईंदो आहे। कीअं? बिर्रूह वरहमत, हिकिड़ो रूहुल कुदुस जिब्रील जे ज़रिए ऐं ॿियो पंहिंजी रहमत जे ज़रिए, यानी मलाइक उनजी मदद जे लाइ मोकिलींदो आहे जेके मस्जिदुनि सां दिलि लाइण वारा। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल जवाज़ वल सिरात इला रिदवानिल्लाहि इलल जन्नत, जेको मस्जिदुनि सां दिलि लाइण वारो आहे, मस्जिदुनि सां मोहब्बत रखण वारो आहे, घणो मस्जिदुनि में वेहण वारो आहे, मदीने वारे साईं फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं बाना पुल सिरात तां चढ़ंदा उकरंदा, के किरंदा पिया, के पिजरंदा पिया, के ड्रहंदा जहन्नम जी बाहि में। पुल सिरात वार खां सन्ही तलवार खां तिखी 1500 सालनि जी मुसाफ़त ते जहन्नम जी बाहि जे मथां पुल ठहियल आहे। आका करीम फरमायो हर माण्हू खे उन तां गुज़रणो आहे, के गुनहगार किरंदा पिया जहन्नम में पिया पवंदा, पर जंहिंजी दिलि मस्जिद सां आहे अल्लाह उन्हनि सां राज़ी थी वेंदो, ख़ैर सलामतीअ सां पुल सिरात उकरी वञी जन्नत में पहुचंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त 7 खुश नसीब अहिड़ा आहिनि जेके क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श जे साए जे हेठां वेठल हूंदा। 7 ॼणा, 7 साईं करीमन ॻणाया आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो उहो माण्हू रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुन बिल मसाजिद, उहो मर्द जंहिंजी दिलि मस्जिद सां जुड़ियल आहे। मुअल्लक सॾिबो आहे लड़कियल हुअण, का शइ लड़कियल हुजे, पखो लड़कियल आहे, ईअं लड़कियल शइ खे मुअल्लक अरबी में सॾिबो आहे, यानी उनजी दिलि मस्जिद में लड़की पई आहे। ॿाहिरि वेंदो वापार में, तिजारत में, कारोबार में, दुकान ते, नौकरी में, पर दिलि मस्जिद सां हूंदी। अल्लाह केॾी महिल अज़ान ईंदी कमकार छॾे वञी मस्जिद में अल्लाह जे आॾो सिर झुकाईंदुसि। सुभान अल्लाह। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो इज़ा रअयतुमुर रजुल यअतादुल मस्जिद, तव्हां ॾिसो हिकिड़ो माण्हू मस्जिद में तव्हांखे घणो वेठल नज़र थो अचे, मस्जिद में वेठल आहे, मस्जिद में वेठो आहे जो तव्हांखे घणो नज़र थो अचे, फशहदू लहू बिल ईमान, पोइ उनखे गवाही ॾियो त इहो ई सचो ईमान वारो आहे। छो त मस्जिद में ईमान ई वठी ईंदो आहे, मोमिन बाना ई मस्जिद में वेंदा आहिनि। ऐं मदीने वारे साईं फरमायो त मोमिन बानो मस्जिद में ईंदो आहे न, उनखे ईअं करार ईंदो आहे, ईअं सुकून ईंदो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ में विझिबो आहे। मच्छी पाणी मां ॿाहिरि कढो, लुछंदी तड़पंदी फतकंदी मरंदी, साह पियो निकिरंदुसि, पाणी में विझो त कीअं करार अची वेंदो आहे उनखे, कीअं उनखे सुकून अची वेंदो आहे। मुंहिंजो नबी थो फरमाए मोमिन बानो मस्जिद में ईंदो आहे न, ईअं करार वठंदो आहे। पर मुनाफ़िक माण्हू जंहिंजे दिलि में निफ़ाक़ हुजे, मुनाफ़क़त हुजे, उहो माण्हू मस्जिद में ईंदो न, ईअं महसूस कंदो जीअं पखीअ खे पिंजरे में बंदि करे छॾिबो आहे। पखी असां आज़ादी पसंदि आहे, उहो चवंदो आहे खोलियो त मां ॿाहिरि उॾां, मां हवाउनि में पियो फिरां, मूंखे किथे क़ैद में विधो अथव। पखी पिंजरे में फतकियूं पियो हणंदो, खंभड़ाटियूं पियो हणंदो, रड़ियूं दाऊं कंदो, कढो त ॿाहिरि निकिरां। मुनाफ़िक बि मस्जिद में ईंदो न, मस्जिद में पियो बेज़ार थींदो, मस्जिद में पियो साईं मुंहिंजा कुड़ंदो पचंदो त बसि जल्दी निमाज़ मां जान छॾे, इत्तिफ़ाक़ सां दर्स में वेही वेठो थी, जल्दी साईं जान छॾे त ॿाहिरि वञा। मस्जिद में वेहण ते दिलि न चवंदसि। आका करीम फरमायो निफ़ाक़ जी निशानी आहे, मोमिननि जी दिलि मस्जिद सां हूंदी आहे। ऐं साईं फरमायो इन उम्मार बुयूतिल्लाह हुम अहलुल्लाह, जेके मस्जिदुनि खे आबाद करण वारा आहिनि इहे ई अल्लाह वारा आहिनि। जेके मस्जिदुनि खे आबाद न कनि, निमाज़ खां अॻु में अचे वेही था रहनि, अचे मस्जिदुनि में वेहनि था, ज़िक्र फ़िक्र कनि था, तस्बीहात पढ़नि था, तिलावत कनि था, नवाफ़िल अदा कनि था, हुम अहलुल्लाह, नबी तो फरमाए इहे अल्लाह वारा। ऐं ॿी हदीस मुबारक आहे
ॾाढी ॾाढी दिल खे छुअंदड़ हदीस आहे। दिलियूं हाज़िर कयो त मां हदीस पढ़ां। मुंहिंजो नबी थो फरमाए त मा तवत्तन रजुलुल मसाजिद लिस्सलाति वज़िक्र इल्ला तबशबश अल्लाहु इलैहि कमा यतबशबशु अहलुल गाइब बिगाइबिहिम इदा क़दिम अलैहिम। मदीने वारो साईं थो फरमाए जेके पंहिंजो वतन मस्जिद खे बणाईंदा आहिनि निमाज़ जे लाइ, अल्लाह जे ज़िक्र जे लाइ, पंहिंजो घर पंहिंजो वतन मस्जिद खे बणाए छॾींदा आहिनि। पोइ उहे जॾहिं मस्जिद ॾे ईंदा आहिनि न, मस्जिद ॾे ईंदा आहिनि, मस्जिद ॾे पंधु करे ईंदा आहिनि, जेॾीमहिल मस्जिद में पहुचंदा आहिनि त उन्हनि जे पहुचण सां अल्लाह ख़ुशि थींदो आहे, अल्लाह इस्तक़बाल कंदो आहे त मुंहिंजो बानो, मुंहिंजो ज़िक्र करण वारो, निमाज़न पढ़ण वारो मुंहिंजे दर ते आयो आहे। या त बश बश ईअं अल्लाह ख़ुशि थींदो आहे। जेको माण्हू गुम थी वञे, जीअं माण्हू गुम थी वञे, पंहिंजे घर खां हलियो वञे, को वक़्तु को अरसो लॻाए गाइब थी वियो, पोइ अचानक घर में मोटी आयो, अचानक पंहिंजे बच्चनि में, पंहिंजे ॿारनि में, पंहिंजे अबे अम्मा वटि मोटी आयो, त जीअं घर वारा हुनजे इस्तक़बाल में ख़ुशि थींदा आहिनि, निमाज़ी बानो, अल्लाह जी मस्जिद खे आबाद करण वारो हर वक़्तु जेॾी महिल बि मस्जिद में ईंदो आहे, अल्लाह ईअं हुनजे लाइ ख़ुशि थींदो आहे। मिठा, अल्लाह असांजे लाइ ख़ुशि थिए, अल्लाह असांजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरींदो की न कोन भरींदो। ऐं मदीने वारे साईं फरमाए इन शैतान ज़अबुन कज़अबिल गनम याख़ुज़ु शातल कासियत व नाहियत। ॿुधो, शैतान जीअं बकरियुनि जे लाइ बधियड़ हूंदो आहे न, हिकिड़े रेवड़ में, हिकिड़े धण में बकरियूं हलंदियूं आहिनि, रिढूं हलंदियूं आहिनि, पोइ अचानक का बकरी धण खां धार थी वञे या धण में ई हुजे, बधियड़ ईंदो आहे, हिकिड़ी बकरीअ खे खाई वेंदो, धण मां बकरी छिके वेंदो आहे। मदीने वारो साईं थो फरमाए शैतान बि ईअं ई तव्हांजे तार में आहे, तव्हांजे तक में आहे, तव्हांखे गुमराह करण जे लाइ फिरियो बीठो आहे, जो जीअं बधियड़ बकरियुनि जे लाइ तार में हूंदो आहे। फइयाकुम वश्शिआब अलैकुम बिल जमात व आमत वल मस्जिद। मदीने वारे साईं फरमायो पोइ तव्हां जमात सां गॾु रहो, मस्जिदूं आबाद कयो, घणा गॾिजी मस्जिदुनि में वेहण वारा थी वञो, शैतान तव्हांजे वार खे बि विंगो कोन करे सघंदो। जेको माण्हू मस्जिदुनि में वेठो हूंदो न, शैतान हुनजे वेझो कोन अची सघंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं जन फरमायो, हदीस मुबारक आहे, इमाम हाकिम पंहिंजे मुस्तदरक में आंदी आहे, मदीने वारे साईं फरमायो इन लिल मसाजिद औतादल मलाइकतु जुलसाउहुम। हिकिड़ियूं मस्जिदुनि में अहिड़ा माण्हू आहिनि जेके मस्जिदूं खे आबाद करण वारा आहिनि, उन्हनि सां गॾु हिकिड़ा मलाइक आहिनि, जेके मलाइक थंभनि वांगुरु मस्जिदुनि में बीठल हूंदा आहिनि। जीअं मस्जिद जो थंभो आहे न, हिन ते मस्जिद जी छित बीठी आहे थी, नबी साईं थो फरमाए ईअं हिकिड़ा मलाइक आहिनि, उहे मलाइक मस्जिदुनि जा थंभा आहिनि। पोइ जुलसा माण्हू ईंदा आहिनि, अची उन्हनि सां गॾिजी वेहंदा आहिनि, उन्हनि सां गॾिजी निमाज़ पढ़ंदा आहिनि त उन्हनि जे घर में बीठा हूंदा आहिनि, जेकॾहिं ज़िक्र कंदा आहिनि त उन्हनि जे घर में वेठा हूंदा आहिनि, मलाइक उन्हनि सां गॾु बीठा हूंदा आहिनि। पर जेकॾहिं उहो घणो मस्जिद में अचण वारो इन गाबू यफ्तकिदूनहुम व इन मरिदू आदूहुम व इन कानू फी हाजतिन आनूहुम। नबी साईं फरमाया जेकॾहिं इत्तिफाकन के निमाज़ ते न अची सघियो, पंहिंजे ज़िक्र वारे वक़्त में मस्जिद में न अची सघियो, त मलाइक ॿाहिरि निकिरी उन माण्हू खे ॻोल्हींदा आहिनि, इहो मस्जिद खे आबाद करण वारो कहिड़े पासे निकिरी वियो आहे। जेकॾहिं बीमार थींदो आहे त मलाइक उन खां पुछण जे लाइ ईंदा आहिनि। जेकॾहिं के मजबूरी में पवंदो आहे, के दुख में पवंदो आहे, के गम में पवंदो आहे, उन मस्जिद खे आबाद करण वारे जी मदद जे लाइ कानू फी हाजते आनूहुम, उन जी हाजत रवाई जे लाइ, उन जी मदद करण जे लाइ अल्लाह जा मलाइक निकिरी पवंदा आहिनि त मस्जिद आबाद करण वारो करे दुख में न पवे। वरी चओ सुभान अल्लाह। आहे मस्जिद में वेहण जो फ़ाइदो कि न कोन्हे? अञा हिकिड़ी हदीस ॿुधायां, मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए, हीअ हदीस मुबारक इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में आंदी आहे। महबूबन फरमाया जलीसुल मस्जिद अला सलास खिसाल। मस्जिद में वेहण सां तव्हांखे टे वॾा फ़ाइदा थींदा। टे फ़ाइदा मस्जिद में वेहंदो न, तव्हांखे टे फ़ाइदा हासिल थींदा। हिकिड़ो अखिन मुस्तफादिन, हिकिड़ो त तव्हां मस्जिद में वेहंदो न, अल्लाह तव्हांखे अहिड़ो दोस्त अता कंदो जो तव्हांजे हर दुख में तव्हांखे फ़ाइदे पहुचाइण वारो, तव्हांजो मददगार, तव्हांजो दोस्त अल्लाह ताला पाण मुक़रर कंदो। मस्जिद में वेठा लाज़मी आहे हिकिड़ो इबादत करण वारो त ॿियो बि त हूंदो न, उहो तव्हांजो हाल भाई थी वेंदो। इहो मस्जिद जो साथी मिट
माइट रिश्तेदार तव्हांजी अहिड़ी मदद न कंदो जेका रिश्तेदारी तव्हांजी मस्जिद में क़ाइम थिए उहा तव्हांजी मदद करण जे लाइ रिश्तेदारी कम ईंदी तव्हांखे। ऐं ॿियो औ कलिमतिन मुहकमतिन, ॿियो तव्हांखे फ़ाइदो इहो थींदो मस्जिद में वेठा हूंदव न ज़रूर का न का हिकमत भरी ॻाल्हि सिखंदो। मस्जिद में दर्स थींदा, क़ुरान पढ़ियो वेंदो, हदीस पढ़ी वेंदी, नेकी जी ॻाल्हि थींदी, तव्हां मस्जिद में वेठा हूंदव उहे नेकी जूं ॻाल्हियूं सिखंदव, हिकमत भरियूं ॻाल्हियूं सिखंदव, तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो। भला जे ॿई शयूं न मिलन और रहमतिन मुंतज़िरतिन, मदीने वारे साईं फरमायो न त इन मस्जिद में वेहण जे लाइ वेहण वारे जे लाइ अल्लाह जी रहमत इंतज़ार में हूंदी आहे। अचे त इन जे मथां पवां, रब जी रहमत ॻोल्हींदी रहंदी आहे जेको मस्जिदूं आबाद कंदो आहे। मुंहिंजा दोस्तो मस्जिदुनि सां दिलि लायो, मस्जिदुनि सां मोहबत रखो, मस्जिदूं आबाद कयो। जेके मस्जिदुनि खे आबाद करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि जा घर आबाद कंदो आहे। जेके मस्जिदूं आबाद कनि अल्लाह जे घर खे आबाद कनि, रब वरी उन्हनि जे घरनि में कुशादगियूं, बरकतूं ऐं इज़तूं दाख़िल फरमाईंदो आहे। अल्लाह ताला शाल असांखे मस्जिदुनि सां प्यार नसीब करे, अल्लाह मस्जिद खे आबाद करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद।